साईं पीरदान जो विछोड़ो तव्हां कीअं महसूसु कयो वियो अॼु? छा ॿुधायां भला असांजे त हिते राजपाड़े में हिकिड़ो सभिनी जो ख़्यालु रखण वारो राज जो पाड़े जो हिकिड़ो रखवालो माण्हू जीअं हूंदो आहे ईअं हुयो। असां सां हाणे जॾहिं मुंहिंजा वॾा अची हिते वेठा उनखे उहे 2-250 साल थींदा त उहे पहिरियां हिते वेठा बि चारणनि जे सठे सां। जॾहिं उतां खां अगमकोट मञा लॾे हिते अची वेठा हुआ तॾहिं त इहे चारण ई हुआ। चारण फ़क़ीर आहिनि। चारण बुनियादी तौर ते कवि बि आहे, चारण विजय कथा बि बयानु करण वारो आहे, त चारण फ़क़ीर बि आहे। ऐं चारण में जेके ख़ूबियूं आहिनि ऐं नथो सम्झां त राजस्थान में वसंदड़ जेके क़बीला आहिनि उन मां चारणनि खां वधीक का एॾी पुरस्कार ऐं मोतबर क़िस्म जी का को क़बीलो या का ज़ात हुजे। जेके लतीफ़ जा बि किरदार आहिनि चारण ऐं ॿीजल चारण खां वठी ईअं चारणनि में जेके हेसिताईं वॾा कवि थी गुज़रिया आहिनि ऐं उन क़बीले सां चारणनि जे क़बीले सां पीरदान जो तालुक़ु हुयो। ऐं सर्गवासी असां त नंढा हुनजे हथ में वॾा थियासीं। ॻोठु असांजो इन जो घर हिकिड़ो आहे। असीं सैयद चारणनि जा माना चारण असांजा धर्मेला ई आहिनि ऐं असांजो माना उन्हनि सां हिकिड़ो घर जो तालुक़ु आहे। ऐं मूं हुन में जेके ख़ूबियूं ॾिठियूं इहे तमामु घटि माण्हुनि में ख़ूबियूं हूंदियूं आहिनि। चिठो ज़बान जो चिठो ॻाल्हि गुण जो ऐं पंहिंजे पराए जो लिहाज़ रखण वारो ख़्यालु रखण वारो ऐं ख़ुददार माण्हू ऐं एॾियूं इहे ख़ूबियूं अॼुकल्ह जे ज़माने में ॾाढियूं नापेद आहिनि। ऐं सभु कंहिंखे पंहिंजो पेट अॼुकल्ह मिठो हूंदो आहे। ऐं लतीफ़ साईं जीअं चयो त नकी खणनि पाण सी नकी साणनि पाण अहिड़ा जिन ओञाण ऐं न जीअंदी उनरीअ। हीअ इन क़िस्म जा ई किरदार हुआ। ऐं अचानक उनजो विछोड़ो हिकिड़ो वॾो नुक़सानु आहे। ऐं सम्झां थो असांजे हिन पट में बलार जी कंधीअ ते जेके आबाद खारड़ो चारण क़दीमी ॻोठु आहे। खारड़ो सैयद पोइ ठहियो जॾहिं सैयद अची वेठा पोइ खारड़ो हिकिड़ो पाड़ो ठहियो खारड़ो सैयद। ऐं त हमेशह चवंदो आहियां त असीं चारणनि जे राज में असीं वेठल आहियूं सैयद। ऐं असुल हिन ॻोठ जा हितां जा जेके मालिक आहिनि उहे चारण आहिनि। ऐं सैयद ऐं चारण जीअं मुस्लमाननि में सैयद ऐं पंहिंजो हिंदू जाती में चारण इन्हनि खे माण्हू इज़त जी निगाह सां ॾिसंदा रहिया आहिनि। पर जेकॾहिं उन्हनि में किरदारु आहे जे किरदारु चङो न आहे त न को सैयद कंहिं कम जो आहे न को चारण कंहिं कम जो आहे। त हीअ साहिब किरदारु हो। ऐं आउं नथो सम्झां त उनजो ख़ाल भरिजी सघंदो पर संदसि औलाद मां या तवको कयां थो संदसि कुटुंब में जेके बि संदसि पुट जा ॿिया मिट माइट उहे इन नक्शे क़दम ते हलनि ऐं हमेशह इहा ॻाल्हि यादि रखनि त हुन कीअं पंहिंजी इज़त ठाही हुई। ऐं उनजो बुनियादु आहे किरदारु माण्हुनि जे कतब अचणु माण्हुनि खे इज़ाउ न ॾियणु माण्हुनि जी मदद करणु उन सां गॾु बीहणु राजपाड़े जो ख़्यालु रखणु राज जे नंगनि ऐं दंगनि जो ख़्यालु रखणु। इहे सभु उहे ॻाल्हियूं आहिनि जेके कंहिं माण्हूअ खे वॾो कंदियूं आहिनि। माण्हू कलाम जे करे वॾो कोन थो थिए माण्हू किरदार जे करे वॾो थिए थो। दुनिया जा जेके मज़हब फैलिया उहे किरदार जे करे फैलिया आहिनि कलाम जे करे कोन फैलिया आहिनि। सो असां वटि आउं सम्झां थो त हिकिड़ो वॾो ख़्यालु आहे ऐं इहो हमेशह यादि रहंदो। मुंहिंजूं जेके सारोणियूं आहिनि उहे आउं ज़रूरु उहे लिखंदुसि इन हवाले सां। ऐं अचानक जेको इंसान जो विछोड़ो आहे उहो माण्हू खे तकलीफ़ ॾींदो आहे। सो मुंहिंजी इहा दुआ आहे त सर्गवासी थिए ऐं हमेशह उनजे जेके उन जूं ॻाल्हियूं आहिनि जेके उनजा गुण आहिनि उहे असीं हमेशह यादि कंदा रहंदासीं ऐं ॻाईंदा रहंदासीं।